बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बड़े अफसोस से कहना पड़ रहा है कि आज हमारे खानपुर के मुखलिस सेठ मोहम्मद असलम आराई इस फ़ानी दुनिया से रहलत फरमा गए हैं। मोहम्मद असलम आराई खानपुर के लिए एक बेहतरीन सरमाया थे। मोहम्मद असलम आराई हमेशा खानपुर के लिए भलाई के काम करता रहा है और जो भी खानपुर में कोई मसले मसाइल होते थे, झगड़े फसाद, इनको बनाने में, इनको आपस में सुलह करवाने में पहले अव्वल तरीन अल्लाह ताला सेठ मोहम्मद असलम आराई को जन्नतुल फिरदौस में दाखिल करे और उनके वारसीन को सब्र की तौफीक अता फरमाए। आमीन। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अॼु खानपुर शहर सोग में छायल आहे। खानपुर शहर जो मुअज़्ज़िज़ मोतबर सियासी समाजी ऐं वापारी अॻवान सेठ मोहम्मद असलम आराई ओचितो वफ़ात करे वियो आहे। इन ॾुख जी घड़ीअ में असां आराई बिरादरी पूरे शहर सां गॾु आहियूं। सेठ मोहम्मद असलम आराई जो सियासी समाजी ख़िदमतूं हुयूं खानपुर शहर जे लाइ, जेको बिला तफ़रीक़ जे बग़ैर कंहिं फ़र्क़ जे शहर जे हर माण्हूअ जी मदद कंदो हुयो ॾुखी घड़ीअ में। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो शहर जो हर उहो माण्हू सोग में छायल आहे जेको इंसानियत जी ख़िदमत ते यकीन रखंदड़ आहे। हिन ॾुख जी घड़ीअ में असां पोयरनि सां गॾु आहियूं ऐं अलाह साईं खां दुआ आहे त सेठ मोहम्मद असलम आराई खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए। आमीन। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अॼु सेठ मोहम्मद असलम आराई जेको खानपुर शहर जो सियासी ऐं समाजी ऐं वापारी शख़्सियत हुयो, जंहिं खानपुर शहर या भरपासे जे हवाले सां हिकु मसीहा किरदारु हुयो, अॼु हुन जो ओचितो विछोड़ो ते दिली सदमो रसियो आहे ऐं खानपुर ऐं भरपासे जी आवाम में जेको आहे सो ॾुख जी लहर छायल आहे। ऐं सेठ मोहम्मद असलम आराई हिकु बहितरीनु इंसानु हुयो जंहिं पूरी ज़िंदगी इंसानियत जी ख़िदमत में गुज़ारी। हुन जो ओचिते विछोड़े ते दिली रस्मो रसियो आहे। अल्लाह तबारक व तआला उनखे जवारे रहमत में जॻह अता फ़रमाए ऐं पोयरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अॼु खानपुर शहर जी सियासी समाजी ऐं वापारी शख़्सियत खानपुर शहर जो मुअज़्ज़िज़ सेठ मोहम्मद असलम आराई अॼु इन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो आहे। उनजे विछोड़े ते असीं दिली तरह सां सदमे में आहियूं। उनजे विछोड़े सां सॼो शहर सोगवार आहे। सेठ मोहम्मद असलम आराई हिकु सुठो इंसानु हुयो जेको शहर जे हर तबिके जे माण्हुनि जे मसइलनि में हमेशह अॻिभरो रहंदो हुयो। उनजे विछोड़े ते खानपुर शहर अॼु सोगवार आहे। अल्लाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए ऐं पोयरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज बड़े अफसोस के साथ ये कहना पड़ रहा है कि हमारे बहुत मुदब्बिर साथी, हमारे बहुत अच्छे मुखलिस इंसान और बिरादरियों के अंदर सुलह करवाने वाले, खानपुर शहर के लिए बहुत अच्छा किरदार अदा करने वाले चौधरी मोहम्मद असलम आराई आज इस दुनिया से फ़ानी हो गए हैं और पूरी खानपुर इस चौधरी असलम की फौती पर अफसोस ज़दा है। दुआ है अल्लाह ताला से कि मरहूम को रमज़ान शरीफ के सदक़े अपनी रहमत में जगह अता फरमाए। आज हम एक बहुत अच्छे साथी से, बहुत अच्छे दोस्त से और एक अच्छे इंसान से महरूम हो गए हैं। अल्लाह उनको जवारे रहमत